रोहिड़ी तालुके जे कंधरा लॻे ॻोठ मज़ार खान टोयो में संगावती मामले तां जवाबदारनि घर ते हमलो करे औरत समेत 3 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिर धुर जी औरतुनि मर्दनि ॿारनि सां गॾु सखर प्रेस कयल वारो एहतिजाज कंदे कलंदर बख्श मीराणी, जान मोहम्मद, शमशाद मंठार अली मीराणी ऐं ॿियनि ॿुधायो त निशाद धी कलंदरी बख्श मीराणी अदालत ज़रिए मुड़ुस इरशाद मीराणी खां 2021 में तलाक वरिती हुई। जे बाद हाणे निशाद जी ॿी शादी कराइण तां अॻूणो मुड़ुस इरशाद मीराणी मोहम्मद हसन, जब्बार, वसीम नबी ॾिनो ऐं ॿियनि 3 ॾींहं अॻु असांजे घर ते हमलो करे छिती फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में जान मोहम्मद मीराणी समेत हिक औरत ऐं मर्द ज़ख़्मी थी पिया। जॾहिं त जवाबदार इरशाद मीराणी खे पकड़े कंधरा थाणे जे पुलिस हवाले कयो हो, पर पुलिस जवाबदार धुर खां पैसा वठी खेसि रातो राति आज़ाद करे छॾियो आहे। जवाबदार धुर असांखे मोतमार धमकियूं ॾियण समेत निशाद जो रिश्तो ॿियनि करणु नथा ॾियनि। जेको बि रिश्ते लाइ अचे थो त जवाबदार हुननि खे धमकाइनि था। हुन नाला प्यारनि खां नोटिस मुतालबो कयो आहे त नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची